सिंध अंदर सूफ़िन जूं दरगाहूं अमुन प्यार मोहब्बत ऐं पंहिंजाइप जा अहिड़ा माॻ आहिनि जिथे अचण सां रूहानी तौरु सुकून मिले थो। ख़ासि करे सूफ़ी बुज़ुर्गनि जे उर्स जे मौक़े ते ॾूरांह इलाइक़नि खां कही ईंदड़ माण्हुनि जे मन में मोहब्बत जा अथाह इहो साबित कनि था त असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि जेको माण्हुनि जे मन में मच मचायो आहे सदाईं ॿरंदो रहे थो। सिंध जे मशहूरु सूफ़ी बुज़ुर्ग शाइरनि मां सूफ़ी सैयद अनवर अली शाह हिकु वॾी हैसियत रखे थो। शाह भिटाई सचल सरमस्त रूहल फ़क़ीर खां वेंदे बेदिल फ़क़ीर ताईं ही सूफ़िन जो साॻियो सिलसिलो आहे जन सदाईं प्यार ऐं मोहब्बत जो दर्स ॾिनो आहे। अनवर साईं जे 3 ॾींहंनि वारे उर्स जे हवाले सां सॼे ई जहानपुर शरीफ़ में मोहब्बत जे नए रंग में वासिजी वियो आहे। हर तरफ़ सूफ़ियाणा कलाम ॿुधण में अचनि था ऐं अनवर साईं जे मज़ार ते गादी नशीन सैयद सखावत हुज़ूर ऐं ज़िले चेयरमैन हाजी ख़ान महर अची गुलनि जी चादर चाढ़ी आहे। 57 उर्स जो बाक़ाइदा इफ़्तिताह कयो वियो आहे। सूफ़िन जा उर्स ज़हनी ऐं रूहानी तफ़रीह सां गॾु वणज वापार खे बि हथी ॾियनि था। इन हवाले सां दरगाह जे आसपास मुख़्तलिफ़ शयुनि जा दुकान सजाइजी विया आहिनि जिथां भर पासे जा माण्हू वॾे शौक़ सां ख़रीदारी पिणु करे रहिया आहिनि ऐं ॿारनि जी दिलचस्पी लाइ चौडेल झूला ऐं सर्कस वारा बि मौजूदु आहिनि। इन हवाले सां उर्स में शामिलु थींदड़ नंढा वॾा पका पोढ़ा मज़ो माणे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ सिंध जी सक़ाफ़ती रांदि मलाखड़े जा बि दोहल वॼी रहिया आहिनि। मल्ल पहलवान हिक ॿिए खे पट ते किराइण लाइ रवायती अंदाज़ में अंदरियूं ऐं ॿाहिरियूं मनड़ियूं ऐं जाठा हणंदे हिक ॿिए खे मल मारण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। उर्स जे समूरनि रंगनि जे हवाले सां गादी नशीन सखावत हुज़ूर DIG सखर फिरोज़ शाह ऐं ॿियनि फ़क़ीरनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तमामु हिकु सुठो इंतज़ाम कयो वियो आहे ऐं माण्हू बि अचनि पिया ॾाढा परे परे खां माण्हू अचनि पिया ऐं तमामु सुठो महसूसु थिए पियो इन माहौल खे ॾिसी करे ऐं तमामु सुठी सिक्योरिटी बि आहे ऐं इंशाअल्लाह उमेद कयूं था त हर साल ईअं ई सिक्योरिटी हूंदी। अॻे खां सिक्योरिटी जे हिसाब सां बहितर आहे। हज़रत अनवर अली शाह साहब का जो मेला है शुरू हो गया। आज इसका पहला दिन है। यहाँ हज़ारों की तादाद में लोग आए हुए हैं। ये मेला चूँकि हर साल होते हैं हम सिक्योरिटी देते हैं लेकिन इस दफ़ा मौजूदा हालात के पेश नज़र हमने ज़्यादा सिक्योरिटी दी है। एक यहाँ जो स्काउट है 250 के करीब लोग उनको ट्रेनिंग भी हो चुकी है और वो भी हमारे साथ होंगे। इसके अलावा तकरीबन 370 के करीब हमारी पुलिस की फ़ोर्स है। हमारे पास आर्ट वॉक थ्रू गेट्स है, हमारे पास एम्बुलेंसेस, बाकी सारा हमने अरेंज किया हुआ है। मेरी अपनी खुशनसीबी है कि ऐसी दरगाह पर आना बग़ैर मंजूरी के यहाँ आ ही नहीं सकता और जितने भी लोग यहाँ आते हैं फ़कीर के दरबार पे ये मंजूरी के साथ आते हैं और मैं बहुत शुक्रगुज़ार हूँ साईं का कि ये हर साल इनकी मोहब्बत और साईं की मंजूरी की वजह से मैं आता हूँ वरना दूसरा आदमी तो आ ही नहीं सकता। ये शायरा मालिकन जो ला मज़हब सिर मज़हब मयूं सूरत आला शान मय थियो से मय दे विच मयदा होया बात बयान ला लाहूती लाहद मयूं अन हक़ आहे मुल्क मकान मय थियो से मय दे विच मयदा होया बात बयान। नाज़रीन उर्स जे मौक़े ते सिक्योरिटी जा बि ख़ासि इंतज़ाम कया विया आहिनि। उमेद आहे त अनवर साईं जे आगुर ते सदाईं अहिड़ा मोहब्बतनि जा मेड़ मचंदा रहंदा। कैमरामैन उमर कोराई सां गॾु अशरफ बुखारी सिंध TV न्यूज़ जहानपुर शरीफ़ मीरपुर माथेलो।